ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन हिते हिकु अहम ख़बर शामिल कंदा हलूं। चेयरमैन सेनेट यूसुफ रज़ा कीलानी जी सदारत हेठि सेनेट जो बजट इजलास थियो आहे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सेनेट में बजट 2026-27 पेश कई आहे। एक दो बीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। चेयरमैन सेनेट यूसुफ रज़ा कीलानी जी सदारत हेठि सेनेट जो बजट इजलास थियो आहे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सेनेट में बजट 2026-27 पेश करे छॾी आहे। एक दो बीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। चेयरमैन सेनेट यूसुफ रज़ा कीलानी जी सदारत हेठि सेनेट जो बजट इजलास थियो आहे। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सेनेट में बजट 2026-27 पेश करे छॾी आहे। चेयरमैन सेनेट यूसुफ रज़ा गिलानी जी सदारत हेठि सेनेट जो बजट इजलास थियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सेनेट में बजट 2026-27 पेश करे छॾी आहे। एक दो बीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। चेयरमैन सेनेट यूसुफ रज़ा गिलानी जी सदारत हेठि सेनेट जो बजट इजलास थियो आहे। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सेनेट में बजट 2026-27 पेश करे छॾी आहे।